बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजी सिंधी एस्ट्रोलॉजर अनाया। वीकली हॉरोस्कोप में मां तव्हां सां गॾु आहियां। चोथों हिस्सो एक्सप्लेन करे रहिया आहियूं। हिकु दफ़ो वरी तव्हां सां शेयर कंदसि त गैब जो इल्मु सिर्फ़ु अल्लाह वटि आहे। हीउ जेको इल्मु आहे, हीउ हिकु कैलकुलेशन आहे, अंदाज़ो आहे, साइंटिफिक जो ही इल्मु आहे। ही 12 सितारा जेके सभिनी अवाम खे कवर कंदा आहिनि, उन मां अंदाज़ो लॻायो वेंदो आहे। अस्सलाम वालेकुम। चौथे हिस्से जो पहिरियों सितारो कैप्रिकॉर्न जद्दी 22 दिसंबर खां 22 जनवरी जे विच में पैदा थियण वारनि ॿारनि खे कैप्रिकॉर्न सितारे वारा ॿार चई सघिजे थो। ही ख़ाकी सितारो आहे। जंहिंखे पंहिंजी ॼम जी तारीख़ ऐं महीनो यादि न आहे, उहो जीम खे ऐं गाफ सां ईंदड़ नाले वारा हिन मां गाइडलाइन वठी सघनि था। जदी हज़रात जी 6 खाने में मुश्तरी अची रहियो आहे। सिहत ॾाढी सुठी थींदी नज़र अची रही आहे। नौकरीअ जे तरफ़ां जेकॾहिं तव्हांखे फ़िक्र हो, तव्हां तमामु घणी पैसे वारी नौकरी चाहियो पिया, त पोइ ट्राई कयो। जेकॾहिं वॾे खां वॾी नौकरीअ जी ख़्वाहिश रखो था, त पोइ उहा जल्दी पूरी थियण वारी आहे। ॾाढी सुठी नौकरी मिलण वारी आहे। तमामु वॾी पघार वारी नौकरी मिली रही आहे ऐं सिहत पिणु तमामु सुठी थी रही आहे। ऐं उनखां अलावा को क़दम खणणु चाहियो था, त सोचे सम्झी क़दम खणो। बग़ैर सोचे सम्झी का बि पॉलिसी न वठिजो ऐं तव्हां पाण ते कंट्रोल रखो। पंहिंजी ज़िंदगीअ में सोचे सम्झी क़दम खणो। इंशाअल्लाह अल्लाह पाक मदद ज़रूरु कंदो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। चौथे हिस्से जे ॿिए सितारे दिलो एक्यूरस खे एक्सप्लेन कंदासीं। 23 जनवरी खां 22 फेबरवरी जे विच में ॼमण वारनि ॿारनि खे एक्यूरस सॾियो वेंदो आहे। जंहिंखे पंहिंजे ॼम जी तारीख़ यादि न आहे, उहे नाले जो पहिरियों अखर सीन, शीन, स्वाद ऐं से सां ईंदड़ नाले वारा इन मां रहनुमाई हासिलु करे सघनि था। ही बादी बुर्ज आहे। तव्हां अहिड़ा न आहियो, वॾे खुलियल दिलि ऐं दिमाग़ रखंदड़ वारा शख़्स आहियो, पर हिन हफ़्ते कंहिं सां का ग़लतफ़हमी अची रही आहे। ॾियण वठण ऐं अचण वञण जे मामलनि में पाण खे बचाए रखो। अहिड़ी ग़लतफ़हमी खे पैदा थियण न ॾियो। मुस्बत सोच रखो। मुस्बत सोच खां कमु वठो ऐं हिन हफ़्ते में ईंदड़ ग़लतफ़हमी खे इग्नोर कयो। ग़लति सोच खे दिमाग़ मां कढी उछलाए छॾियो ऐं पंहिंजी जेका सुठी सोच आहे, एतमाद करण वारी, उनखे कंटिन्यू रखो ऐं नंढी वॾी ॻाल्हि खे इंतिहाई ख़ुलूस दिलि सां, जंहिं ख़ासियत सां अल्लाह पाक तव्हांखे नवाज़ियो आहे, उन खां कमु वठंदा। ग़लतफ़हमी में अची ॻाल्हि खे बिगड़ण न ॾियो ऐं ईअं पंहिंजे मज़ीद कमनि खे जारी रखो। बेशक अल्लाह मदद करण वारो आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। चौथे हिस्से जे आख़िरी सितारे पाइसिस होत खे एक्सप्लेन कंदासीं। ही आबी यानी पाणी वारो सितारो चई सघिजे थो। 23 फेबरवरी खां 22 मार्च जे विच में ॼमंदड़ ॿारनि खे होत पाइसिस सॾियो वेंदो आहे। दाल ऐं चे सां शुरू थींदड़ नाले वारा हिन मां गाइडलाइन वठी सघनि था। इंग्लिश में डी ऐं CH सां शुरू थींदड़ नाले वारा हिन मां ॿुधी सघनि था। नौजवान होत माण्हुनि खे मुश्तरीअ जे अचण जी मुबारकबाद ॾिजे थी। होती माण्हुनि लाइ तमामु घणो लव अची रहियो आहे। तमामु घणा ख़ुशगवार वाक़िया अची रहिया आहिनि। इंजॉय कयो, घुमो फिरो, तमामु घणियूं दावतूं मिलंदियूं।
घुमी फिरी सॼो साल गुज़ारियो। 1.5-2 सालनि खां तव्हां उलझन जो शिकार हुआ। सेटुनि पहिरियां त तव्हांजे पंहिंजे खाने में आयल हो, वरी मथां वरी कसर प्लोटो कढी छॾी आहे। तमामु घणो दबाव में ऐं परेशानी में नज़र अची रहिया हुआ। हाणे मुश्तरी तव्हांजे चोथें घर में अची रहियो आहे। हाणे तव्हांजी घरेलू ज़िंदगी जंहिंमें तमामु वॾी ख़ुशी अची रही आहे। तव्हांजे घरेलू ॾियण वठण वारे मामलनि में फ़ाइदा अची रहिया आहिनि। मुमकिन आहे त को नओं घरु मिले। ईअं बि थी सघे थो त तव्हांखे घरेलू तौरु का जाइदाद हासिलु थिए। जाइदाद में का ख़ुशकिस्मती अची रही आहे। हीअ हिकु जेका तव्हांजे दिमाग़ में परेशानी विझी रखी आहे, पंहिंजे उन जो हिकु ई हल आहे त अलाह ते रखो ऐं पंहिंजी कामयाबी वारी मंज़िल माणियो।